नाज़रीन सिंध जे गायक मुमताज़ मोलाई पारां थर जे फ़नकारनि बाबति हिकिड़ो तकरारी बयानु ॾिनो आहे। उन तकरारी बयानु बाबति उन वक़्तु सादिक़ फ़क़ीर म्यूज़िक अकेडमी ते मौजूदु आहियां। मूंसां गॾु राहत सादिक़ फ़क़ीर मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो कहिड़ो रद अमल आहे। राहत फ़क़ीर छा चवंदो मुमताज़ मोलाई जे बयानु? साईं मुंहिंजा अर्ज़ु इहो आहे त मुमताज़ मोलाई साहब जे लाइ लख इज़तूं आहिनि। मुमताज़ साहब असांजे सिंध जो नालो आहे, वॾो नालो आहे। सो हुननि खे अहिड़ा बयान ॾियणु जुगाए नथो। ऐं ॿी ॻाल्हि त जेके फ़नकार हूंदा आहिनि उहे अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि, मोहबत जा सफ़ीर हूंदा आहिनि। फ़नकारनि जी का बि लिमिट न हूंदी या का बि सरहद न हूंदी, छो जो फ़नकार न को थरियो थो थी सघे, न को सिंधी थो थी सघे, न को पाकिस्तानी थो थी सघे, न को हिंदुस्तानी थो थी सघे। फ़नकार सभु फ़नकार हूंदा आहिनि, उहे आर्टिस्ट हूंदा आहिनि। आर्टिस्ट जेके बि मोहबत कंदड़ आहिनि, दुनिया उन्हनि सां मोहबत करे थी। बाक़ी असां थर जा फ़नकार आहियूं, बिल्कुलु हिन में असांखे फ़ख़्रु आहे। बाक़ी सॼी समूरी सिंध असां सां मोहबत करे थी। असां लाड़ में वञूं था, लाड़ी बि इज़त कनि था, प्यारु कनि था, मोहबत कनि था। उतर वञूं था, उते बेहद उतराती जेके असां दोस्त आहिनि उहे असांखे इंतिहा मोहबत कनि था, बेइंतिहा मोहबत कनि था। बाक़ी अहिड़ा बयान ॾियणु जुगाए नथो। बाक़ी केरु बेसुरो आहे, केरु सुर में आहे, इहो त पोइ ॿुधण वारा ई ॿुधाए सघनि था। इहो न को आऊं थो ॿुधाए सघां, फ़ैसिलो आऊं बि नथो करे सघां, न को मुमताज़ मोलाई साहिबु करे सघे थो। बाक़ी इहो मोहबत जो जान आहे, सो पाण में मिली करे रहनि, मोहबत सां रहनि जेके बि आर्टिस्ट आहिनि। मुमताज़ मोलाई जे अहिड़े बयान खां पोइ थर जे जेके फ़नकार आहिनि जी दिलि आज़ारी इंडियन नेशनल कांग्रेस ऐं बिल्कुलु दिलि आज़ारी थी आहे, ॾुख बि थियो आहे। मुसलसल त हिकिड़ो 3 महीननि खां पंहिंजी न्याणी जे इलाज लाइ अल मेमोना क्लिनिक थींदो इलाज लाइ बहरहाल, पर इहो हर कंहिंजी पंहिंजी मेंटेलिटी आहे। अॼु अचानक इन ते वधीक कुझु जिबरी नथो तौर हुनखे गुमशुदा मुमताज़ कयो मोलाई वियो आहे। बि सिंध जो गायक आहे ऐं मुमताज़ मोलाई जे अहिड़े बयान खां पोइ जेको फ़नकारनि मां विरासत पैदा थींदी अदीब न सर, इनशाला कॾहिं बि न थींदी। छो जो असांजे सिंध समूरी में जेके बि सुठा सुठा आर्टिस्ट रहनि था, उन्हनि जेके बि वॾा नाला थी गुज़रिया आहिनि, उन्हनि कॾहिं बि अहिड़ो बयानु कोन ॾिनो। छो कंहिं हिकिड़े जे बयान सां कॾहिं बि न थींदो। को पाण में तकरार थी वञे या विरासत थी वञे, को बि विरासत न थींदी। सिंध समूरी हिकु ई आहे, थर बि सिंध आहे, सभु सिंध आहे।